अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था ठरी मीरवा खां। धीअ जा कातिल केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾियनि था। मिसमात इमामज़ादी पंहिंजे पुट सां गॾु प्रेस क्लब ठरी मीरवा पहुची वई। ॻोठ क़ाइम शाह वासण औरत मिसमात इमामज़ादी जोगी प्रेस क्लब ठरी मीरवा पहुची रोईंदे चयो त कुझु अरसो अॻु मुंहिंजी न्याणी खे बेदर्दी सां क़तलु कयो वियो हो, मगर हींअर उहे ई माण्हू मूंखे ऐं मुंहिंजे पुट गुलाम नबी जोगीअ खे क़तलु करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि त केस तां हथ खण न त तोखे ऐं तुंहिंजे पुट खे क़तलु कंदासूं। हिननि चयो त बाअसर शख़्स नाज़िम जोगी असांखे माराइण चाहे थो। हिननि SSP खैरपुर ऐं DIG सखर खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। मुझे पेड़ के मारे तो मुझे बाज हो तू को भगो तो ये मुके ना धमकी जो तो के मारी ना एमसी साहब ने मुझे धक्का ना कैस बुलाई। एमसी साहब ने मुझे एग्जाम पे जवान होती के ना मुझे बच्चा होते हैं मुझे प्लान में होते हैं अच्छे होते हैं सही रात मुझे नितना या वो में उसको कार्य मुझे कहना दिया मुझे एमसी साहब के सामने मुझे मजलूम बाबा मुझे धमकी ना जाता तू सारा टाउ ना सीटों के पूरा केस में पैसा ही ना दिया उनसे कॉल तो के तिराड़ ना नहीं जाती हत्यारनि जी धमकियूं था ॾियनि जेको त उन्हनि जे घरनि में हथियार पिया आहिनि। पुलिस आॻियूं ॾींहं ताईं कंहिं कनेक्शन न कयो आहे जेको असां ग़रीबनि सां ज़ुल्म लॻो पियो। हीअ मुंहिंजी माउ बेवा औरत जंहिंखां इंसाफ़ न मिलियो आहे वरी हिन महिल उनखे कोइण जे लाइ धमकियूं हुनजे पुट खे मारण लाइ धमकियूं था ॾियनि। असांजी एसपी साहिब खे दरख़्वास्त आहे त असांजे बचनि जे वास्ते ते असांखे पनाह में रखियो हिन ज़ालिमनि खे गिरफ़्तार कयो वञे असांजी FIR कई वञे जेको असांखे जेको ज़ुल्म खां बचायो वञे असांखे पनाह में रखियो असांखे ख़तरो आहे।